नाज़रीन, रोड़ी वेझो फुर मज़म्मत ते ॿिनि ॻोठणनि जे क़तल केस में पुलिस टिनि मुख्य जवाबदारनि खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सैफुल्ला बलोच। जी सैफुल्ला, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, रोड़ीअ में 5 ॾींहं अॻु दुब्बर थाणे जे अधु ॻोठ दिलावर सावंत में माल जे चोरी वारे मज़म्मत ते क़तल थी वियल घरतणी शकूर सावंत ऐं मुख़्तार सावंत क़तल केस में पुलिस 3 मुख्य जवाबदारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। रोड़ी डीएसपी सैयद मुश्ताक शाह, रोड़ी एसएचओ जहांगीर महर, टकणी एसएचओ इमरान भैया सां गॾु रोड़ी डीएसपी ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहर जो अमन अमान कयल बहितरी लाइ पंहिंजा फर्ज़ निभाए रही आहे। सावंत क़तल केस में 3 जवाबदारनि असगर जागीरानी, नज़रू जागीरानी ऐं मिर्ज़ा जागीरानी खे हथियारनि समेत गिरफ़्तार कयो आहे, जिन खां वधीक जांच जो अमल जारी आहे। पकड़ियल ॾोहारी कबीला झेड़नि में खून समेत मुख़्तलिफ़ ॾोहनि ऐं पुलिस खे घुरबल हुआ। ॾोहारनि जी गिरफ़्तारी ऐं पुलिस जी वॾी कामयाबी आहे। डीएसपी जो वधीक चवणु हो त एसएसपी सखर अज़हर मुग़ल जी हिदायतुनि ते कबाले झेड़नि जे ख़ात्मे लाइ पुलिस ग्रेट ऑपरेशन जूं तयारियूं करे रही आहे, जेको ऑपरेशन 27 दिसंबर खां अॻु कयो वेंदो। कबाला झेड़े जे ख़ात्मे ताईं मुसलसल अहिड़ी क़िस्म जूं कार्रवायूं अमल में आंदियूं वेंदियूं। जी सैफुल्ला, महिरबानी अव्हां जी।